बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। ॾिसो शिया कीअं न इस्लाम जे अरकान खे घटि करण जे लाइ ऐं इस्लाम जा जेके अहम रुकन आहिनि उन्हनि जी फ़ज़ीलत घटाइण जे लाइ पंहिंजी तरफ़ां हथ ठोकियूं रिवायतूं बयानु करे ऐं माण्हुनि जी दिलनि मां उन्हनि खे ख़तमु करण जी जेके अरकान इस्लाम जा आहिनि उन्हनि जी अहमियत ख़तमु करण जी पूरी कोशिशि कई आहे। हाणे ॾिसो हिन वक़्तु हज थो हले ऐं हज जी हिकिड़ी वॾी अहमियत आहे। हर को माण्हू चाहींदो आहे त पैसा गॾु करे मां हज ते वञा। हिकिड़े अलाह जी तरफ़ां हुकुम बि आहे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान बि आहे त बार बार हज उमरा कयो। लेकिन शिया पंहिंजी तरफ़ां मन घड़े अहिड़ियूं रिवायतूं ठाहियूं आहिनि त जीअं माण्हू हज ते न वञनि बल्कि क़बरुनि ते ऐं मज़ारनि ते वञी ऐं उन्हनि जो सवाबु उहो ई ॿुधाईंदा आहिनि जेको हज जो सवाबु आहे, बल्कि उनखां बि वधीक हज जो जेको सवाबु आहे उनखां वधीक सवाबु ॿुधाईंदा आहिनि। हे ॾिसो मुंहिंजे साम्हूं हीअ शियनि जी किताबु आहे अमाली शेख तूसी। हिननि जी मोतबर किताबु आहे। मोतबर मौलवी हिननि जो आहे जंहिं किताबु लिखी आहे अबू जाफ़र मोहम्मद बिन अल हसन तूसी। त हिन पंहिंजे किताब में अमाली शेख तूसी हिसा दुआइन में ऐं सुफ़ो नंबर 171 खां इहा रिवायत शुरू थिए थी। इमाम हुसैन जी क़बर जी ज़ियारत जे बारे में लिखियो अथनि ऐं हीअ रिवायत कंहिंखां आहे मोहम्मद बिन मुस्लिम ने हज़रत अबू अब्दुल्ला यानी इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खां रिवायत नक़ल कई आहे। हीअ रिवायत थोरी डिघी आहे। अॻिते आख़िर में ॾिसूं था हिन रिवायत में लिखियलु छा आहे त हिते लिखियलु आहे त आप अलैहिस्सलाम यानी इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम ने फरमाया, जो शख्स इमाम हुसैन की ज़ियारत करेगा वो इस हालत में होगा, यानी इमाम हुसैन की ज़ियारत मतलब उनकी क़ब्र की ज़ियारत, कि वो इस हालत में होगा कि वो आपके हक़ की मारफत रखता हो। अल्लाह ताला 1000 हज जो कबूल शुदा हों और 1000 उम्रे जो कबूल शुदा हों का सवाब उसके नामा अमाल में तहरीर फरमाएगा। यानी जेको हज़रत इमाम हुसैन जी ज़ियारत कंदो क़ब्र मुबारक जी त उनखे अल्लाह ताला 1000 हज जेके क़बूल थियल हुजनि ऐं 1000 उम्रा बि प्लस में जेके क़बूल यानी जेके क़बूल पवनि अल्लाह वटि उन्हनि जे बराबरि सवाबु उन्हनि जे अमाल नामे में लिखियो वेंदो और इसके गुज़श्ता और आइंदा के तमामु गुनाह माफ़ कर देगा। यानी जीअं हज ते माण्हू वेंदो आहे त उनजे लाइ आहे त जेको अगरि उन सही नमूने हज उमिरो कयो त उनजा तमामु गुनाह जेके माफ़ कया वेंदा आहिनि। त इन लाइ बि क़ब्र जी ज़ियारत लाइ बि उहे ई जेके उन्हनि फ़ज़ीलतूं बयानु कयूं। हाणे अॻिते हे मुतरजम लिखे थो ब्रैकेट में त उनके हक़ की मारफत से मुराद माना उन जो हक़ जी मारफत सुञाणप चाहे उनजी वज़ाहत करे थो त उनसे मुराद ये है कि वो अक़ीदा और ईमान रखता हो कि ये खुदा की तरफ से मुकर्रर करदा इमाम मासूम हैं और खुदा की तरफ से उनकी इताअत वाजिब करार दी गई है और उनकी मुखालफत हराम है। हाणे हे पंहिंजी तरफ़ां हिकिड़ो अक़ीदो ठाहियो अथनि त उहे मासूम आहिनि, ख़ुदा जी तरफ़ां मनसूस मिनल्लाह आहिनि ऐं ख़ुदा जी तरफ़ां मनसूस मिनल्लाह आहिनि त क़ुर में किथे लिखियलु आहे त इहे इमाम मासूम आहिनि ऐं क़ुर में किथे लिखियलु आहे त अल्लाह जी तरफ़ां जेके आहिनि सो उन्हनि जी इताअत वाजिबु आहे। इहो त सिर्फ़ु अल्लाह जे नबी जे लाइ लिखियलु आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू अतिउल्लाह व अतिउर रसूल, बार बार अचे थो अतिउल्लाह व अतिउर रसूल, अतिउल्लाह व अतिउर रसूल, इताअत कयो अल्लाह जी उन रसूल जी, इताअत कयो अल्लाह जी उन रसूल जी। क़ुर में त बार बार इहो लिखियलु आहे। लेकिन इमाम हुसैन जो इन में को शक न आहे त इमाम हुसैन जो शान मरतबो तमामु वॾो आहे, आला आहे ऐं इन जो को इनकार न आहे कि जन्नत जे नौजवाननि जा शहज़ादा आहिनि, सरदार आहिनि। इहे सभु फ़ज़ीलतुनि जो असांखे इक़रार आहे। पर जेके हिन जेके हज जी अहमियत खे ख़तमु करण जे लाइ ऐं पंहिंजी तरफ़ां हथ ठोकी ॻाल्हि पंहिंजी तरफ़ां रिवायत बयानु करे उनजी जेको आहे सो फ़ज़ीलत पाण ॿुधाई अथनि। किथे लिखियलु आहे त क़ुर में लिखियलु आहे त अल्लाह जे नबी ॿुधाई आहे फ़ज़ीलत पंहिंजी तरफ़ां छो था ठोकनि। इमाम जाफ़र सादिक़ जे ऐं इमाम जाफ़र सादिक़ ते कूड़ था हणनि। इमाम जाफ़र सादिक़ सॼी ज़िंदगी मके में मदीने में गुज़री आहे। उन्हनि उते मस्जिद नबी में दर्स ॾिना आहिनि त उन्हनि त इहा ॻाल्हि न ॿुधी मदीने वारनि, हिते कूफे वारनि ऐं इन्हनि इराक वारनि कीअं ॿुधी इहा ॻाल्हि। त हथ ठोकियूं ॻाल्हियूं बयानु करे जीअं हज जी अहमियत खे घटि कयो वञे, जेके इस्लाम जा अरकान आहिनि उन्हनि जी अहमियत खे घटाए पंहिंजी तरफ़ां हथ ठोकियूं ॻाल्हियूं शियनि में फैलायूं वयूं आहिनि ऐं मुस्लमाननि में हिन जो जेको आहे सो आहिस्ता आहिस्ता मुस्लमान में इन्हनि शयुनि जो माना फैलायो थो वञे, बयानु कयो थो वञे। अल्लाह ताला इन्हनि जे शर खां असांखे महफ़ूज़ फरमाए।